नाज़रीन, सिंध हाई कोर्ट नवाबशाह में सिरुनि जी भठी तां खंपियल पीउ ऐं पुट खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल, वधीक अपडेट कजो। जी हाँ, बिल्कुल। कुछ ॾींहं अॻु नवाबशाह पुलिस सिरुनि जे भठे ते चढ़ाई करे तक़रीबन 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो, जंहिंमां 2 ॾींहं 14 माण्हुनि खे रखियो वियो, जंहिंमां 12 ॼणनि खे आज़ादु कयो वियो। पर जेके 2 पीउ पुट आहिनि उन्हनि खे अञा ताईं आज़ादु न कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में संदसि वाकनि तरफ़ां पटिशन दाख़िल कई वई आहे, जंहिं ते अॼु हुनजी ॿुधणी थी आहे। जॾहिं त नवाबशाह पुलिस जेका आहे उहा बि पेश थी आहे, जंहिं ते अदालत तरफ़ां जेके 2 पीउ पुट आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु करण जो हुकुम जारी कयो आहे। जॾहिं त अदालत तरफ़ां हुकुम जारी कयो वियो आहे SSP शहीद बेनज़ीर अब्बास खे 3 जुलाई ते 2 जेके पीउ पुट आहिनि उन्हनि खे आज़ादु करे अदालत में पेश कयो वञे। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।